नमस्ते। दीदी मुंहिंजो हिकु सवाल आहे। हा। त माण्हू चवंदा आहिनि कि भॻवान हिकु नालो ग़रीब नवाज़ आहे। हा। मतिलबु हू ग़रीबनि जी ई मदद कंदो आहे, ग़रीबनि जी ई देखभाल कंदो आहे। हा। भॻवान खे त सभु मञंदा आहिनि, सभु हुनजी भक्ति पूजा कंदा आहिनि। हा। त छा भॻवान रुॻो ग़रीबनि जी मदद कंदो आहे या ग़रीबनि खे रुॻो दुख खां छॾाईंदो आहे? अच्छा, त ॾिसो। हा। दुखी त ग़रीब सभु आहिनि। हा। हुनजो मतिलबु छा थियो? ॾिसो, जीअं भॻवान जो हिकु नाम आहे कि भॻवान गरीब निवाज़े, हुनजो अर्थ इहो आहे कि भॻवान जे अॻियां उहो अमीर या ग़रीब न आहे जंहिं वटि धन अथसि या न अथसि। भॻवान जे साम्हूं ग़रीब उहो आहे जेके आत्मिक ज्ञान न आहे, परमात्मा जो ज्ञान न आहे, हिन सृष्टि कीअं थी हले इन जो ज्ञान न आहे। उन हिसाब सां भॻवान जे अॻियां पाण ग़रीब आहियूं। ऐं जेके आत्मा परमात्मा, आत्मा जो पीउ परमात्मा आहे, ये सृष्टि चक्र सतयुग त्रेता द्वापर कलयुग कीअं चक्कर लॻाए करे हाणे कलयुग अची पहुचियो आहे। जंहिंखे हिननि जो ज्ञान हूंदो उहो परमात्मा जे साम्हूं केरु आहे? अमीर आहे, धनवान आहे। त परमात्मा ग़रीब निवाज़ मतिलबु जंहिंखे ज्ञान न आहे उन्हनि जे लाइ परमात्मा आहे। ऐं जंहिंखे ज्ञान हूंदो त ज्ञानवान माण्हू त सुख शांतिमय हूंदो न। जॾहिं भॻवान खे चईंदा ई आहियूं कि दुख हरता सुख करता आहे। त परमात्मा अगरि माण्हुनि में ज्ञान हुजे त उन्हनि खे दुख त हूंदो ई न, सुखी रहंदा। त हुननि जे लाइ भॻवान कि वो यादि ई न कंदा त भॻवान बि उन्हनि खे यादि न कंदो। लेकिन जंहिंखे ज्ञान न हूंदो आहे, जेका माण्हू अॼुकल्ह दुखी आहिनि, परेशान आहिनि, त छोजी हुननि खे इहो ई न पतो अथनि कि भई दुखी केरु थी थिए? आत्मा थी थिए। आत्मा जो दुख कीअं दूर थींदो? जॾहिं वो पंहिंजे पीउ परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदी। हाणे दुख आहे, कर्मनि जे हिसाब सां दुख आहे। जॾहिं हुनखे इहो ई न पतो अथसि कि मां कुझु ग़लति करे आई आहियां कहिड़े जनम में, तॾहिं मूंखे हिन जनम में कहिड़े न कहिड़े रूप में दुख अचे थो। त इहे सभु ज्ञान न हुजण के कारण आत्मा दुखी आहे, त भॻवान खे यादि थी करे। त हाणे मां हुननि सभिनि आत्माउनि जे लाइ आहियां, हुननि जी मदद थो करियां। पर जॾहिं आत्मा ज्ञानवान थी वेंदी, अमीर थी वेंदी, त हुन समय उहो बि मूंखे यादि न कंदी ऐं मां बि पंहिंजे मथे ई वेठो हूंदो आहे। त हिन करे माण्हू चवंदा आहिनि कि भॻवान ग़रीब निवाज़ आहे। ठीकु आहे? जी, थैंक यू दीदी। थैंक यू।